अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद त तव्हां सभु ठीकु हूंदा। अॼु असांजो टॉपिक आहे वाहिद जमा। सिंधी में वाहिद जमा कहिड़ी तरीक़े सां ठाहिण, उनजा कुझु उसूल असीं वाहिद जमा जे बारे में पढ़ंदासीं। ठीकु आहे, वाहिद जमा जेको आहे ठाहिण जा तरीक़ा ऐं उनजा उसूल सम्झंदासीं। दोस्तों, जिन दोस्तनि असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन दॿायो त जीअं असांजी वीडियोस तव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। दोस्तों, सिंधी में अददनि जा ॿ क़िस्म आहिनि। सिंधी में अददनि जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे अदद वाहिद। अदद वाहिद जो मतिलबु हूंदो आहे तन्हा, अकेलो ऐं हिकु। जेको अदद तन्हा हुजे, हिकिड़ो हुजे, अकेलो हुजे, उनखे अदद वाहिद चवंदासीं। ॿियो हूंदो आहे अदद जमा। जमा जो मतिलबु आहे मेड़ या मजमू, जंहिंमें जाम हुजनि, उनखे चइबो आहे जमा। अच्छा, वाहिद ऐं जमा जूं वरी ॿ सूरतूं थियनि। हिकिड़ी हूंदी आहे मुज़कर, ॿी हूंदी आहे मोनस। मुज़कर जो मतिलबु हूंदो आहे नर, मोनस जो मतिलबु हूंदो आहे मादी। वाहिद मुज़कर मां जमा ठाहिण जा उसूल। दोस्तों, वाहिद मुज़कर मां जमा कीअं ठाहिबो आहे, उनजा कुझु उसूल असीं पढ़ंदासीं। उसूल नंबर पहिरियों आहे जंहिं वाहिद मुज़कर जे आख़िर में वाहिद मुज़कर जे आख़िर में पेश ईंदी आहे, उन पेश खे हटाए ज़बर लॻाइजे त उहो जमा थी वेंदो। दोस्तों, जंहिं बि को बि लफ़्ज़ आहे जंहिंजे आख़िर में पेश अचे, उन पेश खे हटाए असां ज़बर लॻाईंदासीं त उहो जमा ठही वेंदो। उसूल नंबर पहिरियों आहे। इहो उसूल तव्हांखे यादि रखिणो आहे। अॻियां अञा ॿिया बि उसूल आहिनि, असां सां गॾु रहिजो ऐं वीडियो एंड ताईं। मिसाल तौरु दोस्तों, हथु। हाणे ॾिसो, हिते हथु थिए संभे जे मथां जेको आहे पेश आहे, असां हिन पेश खे हटाए हिन जे मथां ज़बर ॾेई छॾंदासीं त उहो जमा थींदो अदद। हीअ थी वियो हथु, यानी हिकिड़ो हथु आहे। हीअ हथु माना जाम हथ न। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां कनु। हिते ॾिसो, नून जे मथां जेको आहे पेश आहे, इन असां पेश खे हटाए हिते ज़बर ॾींदासीं त इहो अदद जमा थींदो। हिते थींदो कनु। हीअ कनु माना हिकिड़ो कनु, हिते कनु माना जाम कनु। अहिड़े तरीक़े सां पुछ। हिते ॾिसो पेश आहे, हिन पेश खे हटाईंदासीं, छटीह मथां पाण ज़बर ॾींदासीं त इहो जमा थी वेंदो। इहे अदद जमा थी विया। इहे अदद जमा जा कुझु मिसाल। दोस्तों, उसूल नंबर ॿियो, जंहिं वाहिद मुज़कर जे आख़िर में वाव अचे थो, उन वाव खे हटाए अलफ़ लॻाइजे त उहो अदद जमा थी वेंदो। दोस्तों, हाणे ॾिसो, जंहिं वाहिद मुज़कर जे आख़िर में वाव अचे, ठीकु आहे, उन वाव खे हटाए असां अलफ़ लॻाईंदासीं त उहो अदद जमा ठही वेंदो। हिन जा कुझु मिसाल आउं तव्हांखे ॿुधायां। जीअं आहे मिसाल तौरु पन्नू। हाणे ॾिसो दोस्तों, पन्नू, हिते जेको आहे वाव आहे आख़िर में, असां वाव खे हटाए हिते अलफ़ लॻाईंदासीं, थींदो पन्ना। इहो थींदो जमा। अहिड़े तरीक़े सां हिते आहे दिलो। ठीकु आहे, दिलो, हिते जेको आहे दिलू जेको आहे वाव आहे, त असां वाव खे हटाईंदासीं त हिते जमा थींदो दिला। अहिड़े तरीक़े सां ढॻो, ढॻा। हीअ कुझु उसूल नंबर ॿिए जा जेके आहिनि। दोस्तों, हाणे वरी असां वटि आहे वाहिद मोनस मां जमा मोनस ठाहिण जा उसूल। असां पहिरीं मुज़कर जा उसूल पढ़ियासीं, हाणे असां मोनस जे मां उसूल पढ़ंदासीं। मोनस जेको आहे उहो असां वटि आहे, उन मां जमा कीअं ठाहिजे, उन जा उसूल पढ़ंदासीं। दोस्तों, उसूल नंबर पहिरियों आहे जंहिं वाहिद मोनस जे आख़िर में ये थी अचे। ठीकु आहे, जंहिं बि वाहिद मोनस जे आख़िर में ये थी अचे, उते यूं लॻाए जमा मोनस ठाहिबो आहे। जंहिं वाहिद इसम जे आख़िर में ये यको अचे, त उन असां ये खे हटाए ये वाह नून पेश यूं लॻाईंदासीं त उहो अदद जमा ठही वेंदी। मिसाल तौरु गाॾी। ॾिसो, हिते गाॾी, ये आख़िर में, असां गाॾी खे ये खे हटाए इनखे पाण ये वाह नून पेश लॻाईंदासीं त उहो अदद जमा थींदो गाॾियूं। अहिड़े तरीक़े सां कुंजी, इनखे पाण कुंजियूं। कहाणी, कहाणियूं। कुझु इहे मिसाल आहिनि। उसूल नंबर ॿियो आहे जिन वाहिद मोनस जे आख़िर में ज़ेर अचे या ज़बर ईंदी आहे। ज़ेर या ज़बर ईंदी आहे। जंहिं बि वाहिद मोनस जे आख़िर में, दोस्तों, जंहिं बि वाहिद मोनस जे आख़िर में ज़ेर अचे या ज़बर अचे, अलफ़ ज़ेर ए अचे या अलफ़ ज़बर अ अचे, ठीकु आहे, इन्हनि मां को बि अचे त उनखे हटाए ये वाह नून पेश लॻाइण सां उहो जमा ठहंदो। मिसाल तौरु दोस्तों, इन जा कुझु मिसाल हेठि ॾिसो तव्हां। लठ, ॾिसो, लाम ठे ज़ेर ठ, हिते ज़ेर अची वियो त हिन जो जमा थींदो लठूं। अहिड़े तरीक़े सां भित, भितियूं, छित, छितियूं,
खट खटूं। ए तरीके सां अखबार अखबारूं। ये कुछ मिसाल आहिनि। रूल नंबर 2 जा जिते ज़ेर या आख़िर में ज़बर अचे तो उनखे अॻियां ये वानू पेशिंग यूं लॻ। दोस्तों उसूल नंबर 2 आहे किन वाहिद मुज़कर ऐं मोनस ॿिन्ही जा जमा साॻिया रहनि था। के अहिड़ा वाहिद ऐं मुज़कर ऐं मोनस आहिनि जिन जा जमा साॻिया रहनि था। जी मिसाल तौरु कद्दू हिन जो जमा कद्दू थींदो, साथी हिन जो जमा साथी थींदो, माण्हू हिन जो जमा माण्हू थींदो, हाजी हिन जो जमा हाजी। दोस्तों उम्मीद आहे त तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो। ओके, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। नेक्स्ट वीडियो में असां वरी मुज़कर ऐं मोनस ठाहिण जा उसूल सम्झंदासीं। उम्मीद आहे त हीअ तव्हांखे वीडियो पसंदि आई।